असांजो शवान अजरक टोपी आयो के सिंध जे सकाफती ॾींहं ते सभिनी सिंधी वासियुनि खे मुबारक। दोस्तों अॼु असांजी सिंधी टोपी ऐं पटके असांजे सकाफती ॾींहुं आहे ऐं कहिड़े तरीक़े सां मल्हाए रहिया आहियूं। असां ख़ुशायूं असांजे ज़िंदगीअ ते तमामु बहितरीनु मज़ो अचे पियो असांखे सिंधी ॾींहं ते। असां सिंधी आहियूं। सलाम सजन दोस्तन के सिंधी टोपी अजरक जे ॾींहं ते अॼु मल्हाए रहिया आहियूं। दोस्तन जी महिरबानियूं। आज़ाद मंगीरो भाउ मोहम्मद बिन कासिम मुंहिंजो बहितरीनु दोस्त जेको मूंसां गॾु पढ़ियो हुयो IPS शोर जे अंदरि। गुलशन मुझे प्यारो भा मुझे दोस्त ॾिठे पियो। वॾी महिरबानी दोस्तनि जी। कहिड़े तरीक़े सां सिंधी टोपी अजरक जे ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। असीं जेको आहे सो उमरकोट विया हुआसीं। प्रेस क्लब उमरकोट ते कुझु फंक्शन हली रहियो हुनखे अटेंड कयो ॾिठोसीं। हींअर घर पहुता आहियूं। ॾाढी ख़ुशी थी रहे असांजी सिंधी टोपी अजरक जे ॾींहुं सेलिब्रेट कंदे। सिंधी टोपी अजरक जो ॾींहुं असीं अॼु मल्हाए रहिया आहियूं। सिंधी टोपी अजरक जे ॾींहुं जे हवाले सां जेके गाना हलंदा हुआ असांखे असीं अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। ये सिंध
सिंधी टोपी अॼु रखिजो ॾींहं खे अॼु मल्हाए रहिया आहियूं हिते तमामु दोस्तनि खे हिन ॾींहं जूं मुबारकूं ॾियां के वार में आए तूं वधाई सुहिणी सिंध जी ओहो सुहिणी सिंध जी ईसर सब्ज़ बनियूं ईसर सब्ज़ माहौल ईसर सब्ज़ जेको आहिनि सो असांजी समूरी सिंध जा यकदमि बहितरीन नज़ारा जेके आहिनि से असांजे अलाह ताला जेको आहे सो असांखे ॾिना आहिनि जेके बि दोस्त मूंखे ॾिसनि पिया उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी टीचर खां वठी कारूंजर ताईं जेके बि दोस्त आहिनि सिंध में रहंदड़ उन्हनि सभिनी खे सिंधू टोपी अजरक जो ॾींहुं मुबारक तनिष्ठ राजड़ जुड़ी हो नुकरिच असलम निज़ामाणी